असां मौजूद हुआसीं टंडो अल्लाहयार खां अटकल 18 किलोमीटर अॻिते टंडो आदम रोड ते उस्मान शाह हुडी वेझो अरगून दौर जे हिक क़दीमी माग तोरकी ॻोठ में, जिते अरगून दौर जा केतिरा ई यादगार हुआ, जिन मां घणा त मिसमार थी चुका आहिनि। बाक़ी जेकी बचा आहिनि इहे रहम जोगी हालत में आहिनि। असां मौजूद हुआसीं सैयद इस्माइल शाह बुखारी जी मज़ार खां थोरो ई अॻिते ओभर तरफ़ सैयद कासिम बेगलार जी तुरबत ते। ही तुरबत अरगून दौर जो नादिर नमूनो आहे। क़बर ते ख़ूबसूरत नक़ाशी सां गॾोगॾु क़ुरानी आयात उकरियल आहिनि। तुरबत ते लॻल कुतुबनि जी तारीख़ में इख़्तिलाफ़ आहे। संदसि क़बर ते हिक पासे खां लॻल कुतबे ते वफ़ात जो साल 950 हिजरी लिखियल आहे, जॾहिं त ॿिए पासे लॻल कुतबे ते वफ़ात जो साल 954 हिजरी लिखियल आहे। सैयद कासिम बेगलार जे वालिद जो नालो अबू का बेग हो। शाह हसन अरगून जे दौर में समरकंद मां लॾे सिंध जे तरफ़ आयो। अरगूननि सां संदसि पुराणे ताल्लुक़ करे मिर्ज़ा शाह हसन अरगून खेसि ख़ासि अमीरनि में दाख़िल कयो ऐं जहेजो परॻणो खेसि जागीर में ॾिनो। सैयद कासिम बेगलार हुमायूं बादशाह सां जंग दौरान मारिजी वियो। संदसि जिस्म खे हिते हिन क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो। शाह कासिम जे क़बर जे पासे में ई हिक ॿी क़बर पिणु हुई, जंहिंजो कुतुबो ॾठल हो। ख़बर न पइजी सघी त कंहिंजी आहे। पासे में हिकिड़ी नंढड़ी क़बर पिणु हुई, जेका लॻभॻि 1 फुट जी आहे, जंहिंजे मथां कुझु लिखियल आहे जेको पढ़ण में न आयो। मक़ामी माण्हुनि मुताबिक़ हिते लॻभॻि 8 क़बरूं हुयूं, जेके नंढनि ॿारनि जूं हुयूं, पर असांखे सिर्फ़ु हिकु मिली सघी। हिते मुख़्तलिफ़ जॻहियुनि जो मुआइनो कंदे खॿड़नि ऐं कंडनि विचां पंहिंजो रस्तो ठाहींदे जॾहिं अॻिते वधियासीं त साम्हूं 2 टुकर थियल इंतिहाई रहम जोगी हालत में हिकु तुरबत नज़र आई। ही तुरबत सिंध जे मशहूर सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सोहरे मिर्ज़ा मुग़ल बैग जी हुई। मिर्ज़ा मुग़ल बैग जे वालिद जो नालो मिर्ज़ा जान बैग मुग़ल हो। असुल हिन ई तोरकी ॻोठ जो रहवासी हो। पोइ कंहिं सबब करे हितां लॾे वञी कोटड़ी मुग़ल में वेठो, जिते हिकु दफ़े दल क़ौम जे माण्हुनि फुर लुट जे ग़र्ज़ सां हमिलो कयो ऐं उन हमले में मिर्ज़ा मुग़ल बैग मारिजी वियो। ही तोरकी ॻोठ जो क़ब्रिस्तान संदसि अबाणो क़ब्रिस्तान हो, जंहिं करे खेसि हिते दफ़नायो वियो। मिर्ज़ा मुग़ल बैग जी क़बर उन ई साॻिए तर्ज़ जे पीले पत्थर जी ठहियल आहे, जीअं उते ॿियनि अरगूननि जूं क़बरूं आहिनि। तुरबत ते ख़ूबसूरत ख़ताती थियल आहे। तुरबत जे हिकिड़े पासे ख़तात जो नालो हबीबुल्लाह तता वाज़े लिखियल आहे ऐं क़बर जे सेरांदी खां कलमा तैयबा
जॾहिं त पेरांदी खां तारीख़ी कुतुबो लिखियलु हो जेको अलॻि थी पासे ते किरियल नज़र आयो। कुतुबे ते संदसि वफ़ात जो साल 1124 हिजरी लिखियलु हो। जो सोरो है मिर्ज़ा मुगल बेग। मिर्ज़ा मुग़ल बैग जी तुरबत जी रहम जोगी हालत ते अफ़सोस कंदे साॻे ई नमूने कंडनि खॿड़नि जे विचां रस्तो ठाहींदे जॾहिं अॻिते वधियासीं, अॻिते हिकु दड़े ते बेगलार ख़ानदान जूं तुरबतूं हुयूं। ही क़बरूं फ़न तामीर जूं नादिर नमूनूं आहिनि। पासनि खां शायदि हिकु वॾी भित हुई जेका किरी चुकी आहे। हिते 4 तुरबतूं हुयूं। पहिरीं तुरबत अबुल कासिम ख़ान ज़मा जी हुई। ख़ान ज़मा सैयद कासिम बेगलार जो फ़र्ज़ंद हो। संदुस वालिद जे क़त्ल खां पोइ शाह हसन अरगून खेसि पंहिंजे संभाल हेठि रखियो। काछे जो ॻोठु जागीर में ॾिनो। किताब बेगलार नामे जे मुताले सां ख़बर पवे थी त ख़ान ज़मा वॾो बहादुर जंगजू हुअण सां गॾोगॾु शाइरी में बि मलको रखंदड़ हो। किताब बेगलार नामे में संदुस केतिरा ई कारनामा बयान थियल आहिनि। ख़ान ज़मा तरखानी दौर जे ख़ासि अमीरनि में शामिल हो। मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी ख़ान ज़मा खे नसरपुर जो इलाइक़ो जागीर में ॾिनो जो खांइसि पोइ संदुस पुट ऐं पोटनि जे कब्ज़े हेठि रहियो। 1036 ख़ान ज़मा जी क़बर ते लॻल कुतबे ते संदुस वफ़ात जो साल 1019 हिजरी लिखियलु आहे। बेगलार नाम जी जी हमने जी ख़ान ज़मा जे पहलू में ई संदुस वॾे फ़र्ज़ंद मीर अबुल कासिम सुल्तान जी क़बर साॻे नमूने जी ठहियलु आहे। क़बर ते लॻल कुतबे ते वफ़ात जो साल 1039 हिजरी लिखियलु आहे। मीर अबुल कासिम सुल्तान बि बहादुर फ़न सिपाहगीरी जो माहिर हुअण सां गॾोगॾु सुठो शाइर पिणु हो। संदुस तख़ल्लुस बेगलार हो। मिर्ज़ा गाज़ी बेग जी हुकूमत जे ज़माने में मिर्ज़ा गाज़ी बेग जा संदुस अमीरनि सां इख़्तिलाफ़ थी पिया। अबुल कासिम सुल्तान बि उन्हनि अमीरनि मां हिकु हो। इहे इख़्तिलाफ़ एतिरे हद ताईं वधी विया जो नौबत जंग जी अची पहुती। शाहगढ़ जे किले वटि ख़ान ज़मा जे विच में पवण करे मिर्ज़ा गाज़ी बेग ऐं अबुल कासिम सुल्तान जो क़ुरान पाक ते सुलह थियो। उन सुलह खां पोइ मिर्ज़ा गाज़ी बेग हिकु दफ़े अबुल कासिम सुल्तान खे धोखे सां घुराए अंधो करे क़ैद करे छॾियो। दौरान क़ैद हिकु दफ़े पंहिंजी भेण जी मदद सां भॼण जी बि कोशिशि कयई पर पकड़िजी पियो।
उन वाक़े खां कुझु अरसे खां पोइ अमीर खुसरो अरगून जी सिफ़ारिश ते आज़ादु थियो ऐं शाहगढ़ वारे क़िले में अबुल क़ासिम गुमनामी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो। चवनि था त हिन पंहिंजा आख़िरी अयाम इबादत कंदे गुज़ारिया। ख़ानज़मा ऐं अबुल क़ासिम सुल्तान जी मज़ारनि जी पेरांदी खां ॿ तुर्बतूं साॻिए तरह जूं ठहियल आहिनि, जिन मां हिकु मिर्ज़ा शेर बेग जी आहे। ही ख़ानज़मा जो नाठी हो, हिकिड़े इंतकामी कार्रवाई में क़तल थियो। क़बर ते लॻल कुतबे ते संदसि क़तल जो साल 1003 हिजरी लिखियल आहे। मिर्ज़ा शेर बेग जी क़बर जे पासे में हिकु ॿी क़बर आहे जंहिंजो कुतबो ॾठल आहे, जंहिं करे सुञाणप न थी सघी त ही क़बर कंहिंजी आहे। हिन क़बर ते ख़ूबसूरत ख़ताती थियल आहे। नसरपुर जा गवर्नर हुआ। मथां थले ते हिन चइनि क़बरनि खां थोरो ई अॻिते ॿ ॿियूं क़बरूं नज़र अचनि थियूं, जिन मां हिकु लाहौरी सैयद जी क़बर आहे। हिन क़बर जो तर्ज़ ॿियनि क़बरनि खां कुझु मुख़्तलिफ़ नज़र आयो। क़बर ते क़ुरानी आयात उकरियल आहिनि। कुतबे जी इबारत ॾठल आहे, पर हिन सैयद जी तुर्बत ते लॻल कुतबे जी इबारत मुताबिक़ हिन सैयद जी वफ़ात लाहौर में 1102 हिजरी में थी। लाहौरी सैयद जी मज़ार जे पासे में हिकु ॿी नंढड़ी क़बर नज़र आई, जेका कंहिं ॿार जी मालूम थिए थी। हिननि तुर्बतनि जे पासे में मिर्ग मुनारो हो, जंहिंजा सिर्फ़ आसार बाक़ी आहिनि।